पुलिस करती जीडीए अगवान गुलाम मुर्तज़ा खान जतोई नौशरो फिरोज अदालत में पेश थियण खां पोइ अदालत ॿाहिरां गिरफ़्तार। जीडीए अगवान गुलाम मुर्तज़ा खान जतोई खे नौशरो फिरोज अदालत में पेश थियण खां पोइ अदालत ॿाहिरां गिरफ़्तार करे नामहलूम हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। यादि रहे त गुलाम मुर्तज़ा खान जतोई ते इलेक्शन दौरान मोरो जी पोलिंग स्टेशन अलीबाग सोलंगी ते फायरिंग जो केस दाख़िल हो ऐं खेसि ज़मानत मिली चुकी हुई। अहिड़ी गिरफ़्तारी ॿिए केस में कई वई आहे। गिरफ़्तारी खां अॻु अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हाई कोर्ट जा वाज़े हुकुम आहिनि त मूंखे गिरफ़्तार करण खां अॻु सिंध हाई कोर्ट सां राब्तो कयो वञे, पर हिते पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे जंहिं जी बुनियाद ते पुलिस जी वॾी नफ़री खे पूरी एफआईआर जी बुनियाद ते तलब कयो वियो आहे। कहते हैं अपनी एफआईआर में कि हथियारों के साथ है, 250 पुलिस वाले 72 बंद गाड़ियों के साथ थे, आधा घंटा मुकाबला हुआ और किसी को कुछ भी नहीं हुआ और एफआईआर लॉन्च हो गई। तो इस किस्म की जो सूरत हाल है इस मुल्क में, मैं तो इससे बेहतर है भाई कि सिंध को डिक्लेयर कर दिया जाए कि जी यहाँ पर पीपल्स पार्टी की बादशाहत कायम हो चुकी है और जमहूरियत ममूरियत यहाँ पर कुछ नहीं है। ये सारा नाटक जो है ना वो बंद कर दिया जाए। अब 5-6 लोग सिर्फ पाकिस्तान सिंध में माशाल्लाह सारी उनकी मिल्कियत है क्योंकि बादशाहत है। अब प्राइवेट लोगों की ज़मीनों पर कब्जे हो रहे हैं। जो ज़मीन रखी है पुलिस के अदाला बिठा है इम्कान ज़ाहिर कयो केस में गिरफ़्तार कयो करे सब कुछ करे सघनि था। जीअं उहो चओ त बादशाह काइम थी चुकी आहे, कुझु करे सघनि था, पोइ ॿी थोरी एफआईआर करे सघनि था। इहो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हूंदो, हाई कोर्ट जा वॾा वाज़े ऑर्डर आहिनि त मुंहिंजे ख़िलाफ़ का बि एफआईआर अगरि लॉन्च करणी आहे त पहिरियां हाई कोर्ट वञिणो आहे, उन्हनि खां परमिशन वठणी आहे, को एफआईआर जेका आहे उहा लॉन्च करणी आहे। उनजे बावजूदि लास्ट टाइम कयूं जंहिं ते वरी रिटर्न में पुलिस हाई कोर्ट सां माफ़ी घुरी, पोइ वरी विया हाई कोर्ट सां असां इन्वेस्टिगेशन कई आहे। हिननि जी मोबाइलूं जेके आहिनि उते ट्रेस थियूं थियनि मोहम्मद दरे जे हदूद में, तंहिंजे करे असां चालान पेश करण था चाहियूं। असांखे चालान पेश करणो ॾिनो वञे, उहो गैर सां चालान पेश कयो वञे, उन ते असां ज़मानत वरिती आहे। गिरफ़्तार करणो असां त गिरफ़्तारी खां आऊं ॾिजण वारो कोन आहियां बाबा। हक़ ऐं सच ते रस्ते ते वेठा आहियूं, ताही बि चढ़ी वेंदासीं पर पंहिंजे रस्ते तां कोन।